असां भी गुण कया मुंहिंजो मम्मू पुट सुठो आ तू एक शाहूकार जी धी आई ऐं असां गरीब आहियूं ते जो पूरो कोको कड़ियन तुझे लाइ दांदो तो तो कोई भी मेरी अक्सा न थोड़ी थी सके सुल्तान फांसी दे तख्ते ते होंदो मुझे पेरन बाकी भी ये सुल्तान दौड़े न पड़ा जो मुझे के मारो तो कहे भी बहादुर मर्द जो बुज़दिल माण्हू जे हथां मौत न थींदो आहे जो पको आही दुख ॾेई बि न थको आही जानी तुंहिंजी अगरि जाइ ते मां हुजां रोई रोई कॾहिं जो मरी मां वञां हिक भेण ऐं भाउ जी इज़त जो सुवाल आहे मुझा मारे छड़िया थी सालिम अंदर तू मुझो न तू मुझे यार आशो जो बिगाड़ियो आ जेको आशो जो दुश्मन वो सुल्तान जो दुश्मन अरे सालिम केड़े गदार जो नालो खयो थी तो के दुनिया खपिया दौलत खपिया हर शे में तो के दिया दौलत ते पैसो त मा तुजो फुरी दुस कालू आज ने जे वेली में सब कुछ खइयत अनो सुल्तान सुठो ये त मुखे मारे छड त मां तो के मारे छडीदुम तू छा मुखे मारी दे मां तो के मारे छडीदो हिस्सो हशमत जो है तू पांजी पसंद जो तो जो वणे हार खणी वठ मूंखे त ही तो वणे हेला केॾो त सुहिणो आहे केॾो प्यारो पियो लॻे कीअं पई लॻा मां तव्हांखे चरी तू तो पाण चंड जो टुकड़ो आहीं मूंखे त सोन खां बग़ैर बि सोणी लॻदी आहे बानो ओ बानो
जी अदा छा ॻाल्हि आहे? हा बानो, हे ॾिस केॾो मूं सोन आंदो आहे, तोखे ॾाढो ठहंदो आहे। खण। न अदा, मूंखे इहे ज़ेवर न घुरिजनि। इहे ज़ेवर उन ज़हरीले नांग जी आहिनि जिन जो डंगियल पाणी बि नाहे घुरंदो। ओ चरी मुंहिंजी भेण, पाणी त नादर बि कोन घुरियो जंहिंजा मूं ज़ेवर खणी आयो आहे। मूंखे हराम जो माल न खपे अदा। तोखे अलाह जो वास्तो आहे, तोखे तुंहिंजी भेण बानो जो कसम आहे। माण्हुनि खां लुट मार करणु छॾे ॾे अदा। छॾे छो न तूं ॾे इहे कम? इहो लुट मार जो छॾे ॾे न तुंहिंजो भाउ, त पोइ इहे जेके ऐश आराम ऐं अशरत आहिनि हिन घर में तुंहिंजा, इहे सुठा सुठा सुहिणा सुहिणा कपिड़ा पायो थी हली, एॾे आली शान घर में थी रही, इहो सभु इन लुट मार जो आहे। चोरीअ जे माल ते जीअण वारा बुख ते मरी वञनि त सुठो आहे, रब त राज़ी रहंदो न। अड़ी रब मञण वारी कॾहिं इहो सोचियो अथई त भाणे ॾींहं ॾिठ जो कमु करे सघे थो ऐं न ई पुलिस जी नज़रुनि खां बची सघे थो, ऐं न ई तुंहिंजो भाउ को वॾेरो को ज़मीदार आहे जो वेही सॼी उमिरि तोखे खाराईंदो। बानो, वॾेरा आहे, अमीर बि त ग़रीबनि जे हक़नि ते धाड़ा हणंदा आहिनि। मुंहिंजो मतिलबु आहे त हिन दुनिया में सभु चोर आहिनि, शरीफ़ कोई बि कोन आहे। ग़लति कमु केरु बि करे अदा, ग़लति ई हूंदो आहे, ऐं ग़लति कम जो इल्ज़ाम चङो नाहे हूंदो। तूं वरी हिकिड़ा किताब खोले वेही रही आहीं, भाउ जी इज़त खे मिटीअ में मिलाइण वारी। न ज़ेवर खणां थी त न खण, पर इहो जेको बात थी हलाई न, इहो न हला। ख़बर आहे मूंखे तुंहिंजी। तोखे इन ई ॻाल्हि जो डपु आहे न त किथे मुंहिंजूं ॻाल्हियूं अदा खे न सम्झ में अची वञनि। पोइ हे हराम जा ज़ेवर तूं किथां पाईंदीअ? सोन ऐं चांदीअ तुंहिंजी अखियुनि जे अॻियां लालच ऐं हवस जो पर्दो ॾेई छॾियो आहे। अंधी थी वई आहीं तूं, अंधी। चुप कर, मूं ते इहे इल्ज़ाम हणण वारी। ॿीहर जे मूं ते इहे इल्ज़ाम हई त इहो ज़बान कपे छॾींदीसैं। शरीफ़ा, तूं चुप कर। मां पुछां थी त छा तूं मूंखे हिते ज़लील करण जे लाइ वेठी आयो आहीं? जॾहिं हिन जी दिलि थी चए मूंखे ज़लील थी करे, मां त हिन जे अखियुनि में कंडे वांगुरु चुभण लॻी आहियां। हा ॿिन्ही मूंखे चरियो करे छॾियो आहे। हा जे रोज़ रोब जे झेड़े मूंखे तंग करे छॾियो आहे। तंग थी वियो आहे त इहे गुनाहनि जा कम करणु छॾे छो न तूं ॾे? माउनि जा पुट खसण वारा ऐं भेनरुनि जा घोट खसण वारा, उन्हनि जे ॿारनि खे यतीम करण वारा, इहा रत जी रांदि केसि ताईं खेॾंदो रहंदे? केसि ताईं खेॾंदो रहंदे इहा रत जी रांदि? नज़र न ॾियो, टरी वञ, न त हणाए न थप। थप हणी मुंहिंजी ज़ुबान त बंदि थो करे सघियां था, पर हिन दुनिया वारनि जी ज़ुबान कीअं बंदि कंदे? मूंखे हिन जो ॾुख नाहे, पर अलाह न करे कॾहिं का आफ़त तो ते अची वई न त मूंखे घणो ॾुख थींदो, छो जो मां तुंहिंजी भेण आहियां। कहिड़ो आहीं? हा हली आ अंदर। हा शेरू, छा ॻाल्हि आहे? सुल्तान, पुलिस कालूअ खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ओहो, इहो कालो हमेशह का न का ग़लती कंदो ई रहंदो आहे, पर तूं ने फ़िक्र न कर, हाणे बंदोबस्तु कयां थो। सरकार मुंहिंजो हिसो, मूं त पंहिंजो वाइदो निभायो आहे। ख़ुदा ॼाणे त मुंहिंजो कमु कॾहिं थी वेंदो। एॾी तकड़ छो थो करे? नेक कम में देरि थींदी आहे छा? तूं फिकिर न कर, मां पंहिंजो वाइदो ज़रूरु पूरो कंदसि। बानो तुंहिंजी थींदी। शरीफ़ा, ख़ुदा जो कसम, हाणे त सबर सफ़ा को नथो थिए। एॾो बेसब्रो न थी, मां अॼु ई सुल्तान खे ॿुधाए।
माई रहमत वडेरे हाशिम जी हवेली तां अॼु ॾींहुं ताईं केरु हथे खाली न वियो आहे। चओ तोखे छा खुशी? मां चयो साईं आई हसी यो अर्ज़रो खणी पैसनि जी ॾाढी सख़्त ज़रूरत आहे। बबू वारे छोकिरे खे ॿिज बि वठिणो आहे, उन खां पोइ ॿियूं बि के ज़रूरतूं आहिनि। चयमि त साईं वॾे खे वञी अर्ज़ु कयां। जीअं ई फसुल लहंदो त ओ हिननि अखियुनि सां अॻ में तव्हांखे ॾेई पोइ गिरह पंहिंजे लाइ रखंदासीं। माई रहमत 15,000 अॻ में वरिता थी, हाणे व्याज मिलाए करे 20,000 चई, वरी हाणे 30,000 हाणे पई वठे, माना व्याज मिलाए सिलाए करे 60,000 थी। इहो यादि रखजांइ। हा ख़ैर आहे मुंशी, माई रहमत खे 30,000 रुपया ॾेई छॾियो। माई रहमत जॾहिं तो वटि 30,000 रुपया थियनि वापसि ॾेई छॾिजांइ, ठीकु आहे? हा पोइ बि यादि हुजनी, वरी विसरी था वञनी। ख़ैर आहे मुंशी, ख़ैर आहे। हा साईं, हा अचे वठ पर यादि हुजनी। अलाह ॾींदव। असां ग़रीबनि खे वेले सिर कमु था अचो पिया साईं। असां मिसकीननि जूं दुआऊं अथव। हाज़ुर ॾींदासीं। अची वई सुल्तान। उतार जे बादशाह जो ख़ैर। वाह मुंहिंजा शींहं सुल्तान, वाह। ॿुधाए खाधो जो छा? मूं नादर खे मारे करे हुनजे सॼे ॻोठ खे बायूं ॾेई हिनजो सभु कुझु खणी आयो आहियां। ही तुंहिंजो हिसो भोतार। वाह मुंहिंजा शींहं, वाह। हल वे असां बि वॾा माण्हू मारिया आहिनि। तव्हां केरु आहियो? तूफान जो रस्तो रोकण वारा। सुल्तान तो वॾा कम कया आहिनि, वॾे तूफान में आंदो आहे। तूफान पहाड़नि जे हेठां अची दॿिजी वेंदा आहिनि। सुल्तान पहाड़नि सां समुंड जूं छोलियूं बि टकराइजी वापसि हली वेंदियूं आहिनि। अरे सुल्तान बबर शींहं आहे, हुनखे समुंड जूं छोलियूं छा कंदियूं? अरे शींहं बि कॾहिं शिकारनि खां नाहिनि बची सघंदा। अॼु ताईं मारो पुट ई न आहे ॼणो जेको सुल्तान जो शिकार करे। सुल्तान शिकार त तूं अॼु ज़रूर थींदे, पर अफ़सोस तोखे कफन ॾियण वारो कोई बि न हूंदो। अरे मूंखे त प्यारा तो ते तरस थो अचे। तूं पंहिंजे मौत खे पाण दावत ॾिनी आहे। अरे तो मौत जो सिर्फ़ नालो ॿुधो आहे, अॼु पहिरियों दफ़ो मौत खे पंहिंजे साम्हूं ई ॾिसंदे। माण्हू त सुहिणो थो लॻे, तोसां ॿ हथ करणा पवंदा। करण खां अॻु में
रहण जी वजह त ॿुधाए। वजह गैरत जी आहे ऐं मुंहिंजे मंग जी आहे। तुंहिंजी मंग? हा, मुंहिंजी मंग शरीफ़ा, जंहिंखे तूं खणी वियो आहे। मां त तोखे दौलत जो लुटेरो सम्झंदो हुअसि, इंसाननि जो न। जे मां उन महिल हुजां हा त फ़ैसिलो उते ई आहे। अरे इहो कूड़ आहे। मां तुंहिंजी इज़त में हथु न आहे विधो। शरीफ़ा त पंहिंजो हथु पाण मुंहिंजे हथ में ॾिनो। अरे औरत जी पंहिंजी मर्ज़ी न हुजे त हू या मरी वेंदी आहे या मारे छॾींदी आहे। शरीफ़ा अॼु बि ज़िंदा आहे ऐं मां बि तुंहिंजे साम्हूं बीठो आहियां। सुल्तान, औरत तलवार ऐं गोली कंहिंजी बि यार न आहे हूंदी। अरे इहे ॻाल्हियूं त औरत जो ज़ेवर हूंदियूं आहिनि। औरत उनजी बांह पकड़दी आहे जंहिंजे बाहुनि में ज़ोर हुजे। तूं अंधी आहीं छा? तोखे नज़र न पई पवे त मां अचां थी? मां चवां थी घणो वात न हण। मुंहिंजे भाउ जो घर आहे, मुंहिंजी मर्ज़ी मां जेको बि वञा। तुंहिंजी ॼंग त न आहे भॻी न? अरे हल, भेण जो हक़ जमाइण वारी, भाउ जे घर जा टुकर खाइण वारी पाण खे वरी सम्झे थी। जहिड़ो आहे छा जो आहे? सुल्तान लॻे थो घर ॾे जहिड़ो आहे। चवंदी वधीक मूंसां वात न हणंदी कर। समझे छो नथी? इहो तुंहिंजो सिद्ध छाती आहे? तव्हांजो जहिड़ो ख़तम थींदो या न? ही जहिड़ो हाणे तॾहिं ख़तम थींदो जॾहिं तूं हिन जी शादी कराए हिनखे घर मां ॿाहिरि कढंदे। शरीफ़ा, शादी त मां हिन जी अॼु ई करायां, पर को सुठो रिश्तो त मिले न। रिश्ते ॻोल्हण जी का ज़रूरत कोन्हे का। इहे बबोल निकाह जा शेर। शरीफ़ा, कहिड़े कमीने जो नालो खयो थी? चोर ऐं धाड़ेल आहे, उनजो रिश्तो बानू सां करायां? इहो कॾहिं बि नथो थी सघे। ओहो, पोइ तुंहिंजी हिन सुहिणी भेण जो कंहिं शरीफ़ घराणे मां रिश्तो ईंदो छा? शरीफ़ा, सुल्तान, तूं इहो छो विसारे वेठो आहीं? तूं हिकिड़ो बदनाम धाड़ेल आहीं। ऐं सुल्तान धाड़ेल जी भेण हिकिड़े धाड़ेल जे घर में वञी सघे थी।
कंहिं शरीफ़ ऐं इज़तदार घर में कॾहिं नथी वञी सघे। शरीफ़ा तूं सही चई थी, मां त कॾहिं इहो सोचियो ई कोन हुयो। अदा मां दुश्मन त हिन जी आहियां, पर तोखे छा थी वियो आहे? भाइर त भेनरुनि जे लाइ पंहिंजो पाण खे कुर्बान करे छॾींदा आहिनि। तूं कहिड़ो भाउ आहीं जेको पंहिंजी ज़ाल जे चवण ते पंहिंजी भेण जो हथ हिकु धाड़ेल जे हथ में कोन्हे? नो भाइर त भेनरुनि खे गरम हवा बि न लॻण ॾींदा आहिनि, पर तूं कहिड़ो भाउ आहीं जेको पंहिंजनि ई हथनि सां पंहिंजी भेण खे दोज़ख जी बाहि में थो उछले। तोखे पंहिंजी यतीम भेण जो वास्तो आदा मुंहिंजी बदुआ न कमाए। शेरू जहिड़े बदमाश धाड़ेल सां मुंहिंजी शादी कराइण खां पहिरियां मूंखे ज़हर ॾेई मारे छॾ। बस कर, तूं हल अंदर। अदा मजू रुगो ये किन्नी सब्जियों आंदी होती खाने जे लाइ को फ्रूट ब्रूट न छो? हाँ हाँ कटहल पया, मिर्च प्यान है, ग्वार है, भिंडी आज ताज़ो ताज़ो कद्दू बाज़ो हे किन्नियूं खारकू ओ माई खाईंदी वञी थी किन्नी बि चवंदी थी छो? पो तोखे मुंहिंजी ख़बर न आहे त मां तुंहिंजा टुकर टुकर करे छॾींदसि। टुकर सेल जा टुकर छा करी, टुकर या टुकर थी करी। हे भाॼी आहे, हे मिर्चूं हाँ हे मिर्चूं तव्हां ख़बर न आहे त मां केरु आहियां? वात त हाणे मूंसां घणो न ॻाल्हाईंदा कयो मूंसां घणो। मज्जू हे छा आंदो अथई? तुझे लाइ कटहल आंदी अथम, ग्वार आंदी अथम, भिंडी आंदी अथम, कद्दू आंदो अथम। मज्जू खारकूं त ॾाढियूं भलियूं आहिनि, ॿ टे ॾे न अम्मा लाइ खणी वञा, अम्मा खे खारकूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि। टे छो पूरो कोको खणी वञ, तुंहिंजे लाइ त आंदो अथम। सची मज्जू कोको ई खणी वञा। चङो मज्जू हाणे तकड़ी वञी अम्मा खे खारकू पुॼाए। हाँ अल्लाह हाफ़िज़। तूं हिते छा थी करी? सुल्तान शेरू त हिते कालो जी पुछा करण आयो आहे। उनजी ज़मानत थी वेंदी, तोखे फिकर करण जी का ज़रूरत न आहे। ठीक है महाराज। वाह मूंखे तुंहिंजो ये शेरू सां मिलण पसंदि न आहे। ही तू छा थो चई सुल्तान? मूंखे को शौक़ कोन्हे शेरू सां मिलण जो, हू त हिते तोसां मिलण लाइ ईंदो आहे। शरीफ़ा मां चाहियां तो अॼु खां पोइ शेरू सां तूं कॾहिं बि न मिलंदीअ। मतलब त तोखे पंहिंजे शरीफ़ा ते एतबार कोन्हे? मूंखे शेरूअ ते एतबार न आहे। चोरनि ऐं धाड़ेलनि जा कुझु असूल हूंदा आहिनि। शेरू बेईमान आहे। ही तू कहिड़ी तूं ॻाल्हियूं करी सुल्तान? जे तूं नाराज़ तो थी त मां शेरू सां ॻाल्हाईंदीसीं कोन। शरीफ़ा माण्हुनि जे लाइ ख़ौफ़नाक रातियूं ऐं असांजे लाइ सुनहरी रातियूं ऐं कॾहिं कॾहिं ईंदियूं आहिनि। शरीफ़ा चङो अल्लाह हाफ़िज़। अल्लाह की पनाह में खैर सां वञो, खैर सां अचो। शरीफ़ा वॾो खतरे वारो कमु आहे। सुल्तान खे ख़बर पई त ॿिन्ही खे माराए छॾींदो। अड़े बुज़दिल, शरीफ़ा जी हूंदे तूं डिॼी थो।
सुल्तान जे पुछो त मां पाण ई चवंदीसांसि जवान भेणनि खे घरनि में रखण जो इहो ई नतीजो आहे। असांजे मुंह ते कारह मिले अलाए काॾे हली वई। बानू किथे आहे? पंहिंजे कमरे में बेख़बरी थी सुती पई थी। अॻिते वधी खणी वञीसि ऐं रातो ई राति एतिरो परे खणी वञीसि जो सुल्तान जा फरिश्ता बि उते न पुॼी सघनि। वञ, देर न कर, वञ अंदर। शरीफा, तू ये सब कुछ कराए वो मां न चली दम तोके सब का साले मारे इते तुझी भेण हो जा मां जवान दिख चले तुझे मां के कमरे पे कर देते नहीं जाके मुके शरीफा मुझे भेजो ना मुझे भेजो ना जी कोई आए मुझे भेजो ना जी मुझे भेजो ना जी मुझे भेजो ना जी मां चवाई लगी भी नहीं मां नहीं चली जाए छा ॻाल्हि आहे अध राति जो काॾे बि वञे मां यतीम आहियां बाबा बस हिकु धाड़ेल भाउ आहे ऐं हिकु ज़ालिम भाॼाई मां ग़रीब आहियां त छा थी पियो धीउ हल मुंहिंजे घर मां तव्हांखे खटी कमाई खाराईंदसि तूं मुंहिंजी धीउ ई आहीं तोबा तोबा छड़ी खाक थी वई आहे चेहरो बि सुञाणप में नथो अचेसि बानू चवंदी हुई ही घर मुंहिंजे भाउ जो आहे ऐं शरीफ़ा चवंदी हुई त हिन घर जी मालकाणी मां आहियां सुल्तान शरीफा तुंहिंजी भेण खे साड़े भॼी वई आहे ओ मुंहिंजी भेण बानो
सुल्तान तुंहिंजी ज़ाल ई तुंहिंजी भेण रोज़ झगड़ो कंदी हुयूं कि रोज़ जो नतीजो इहो निकिरंदो आहे। पर यार शरीफा खे ईअं न करणु घुरिजे हा। शरीफा शरीफा बेईमान। अरे तू मूंखां कहिड़े हिसाब जो बदिलो वरितो? ज़ाले मुंहिंजी भेण मासूम तुंहिंजो छा बिगाड़ियो? छा बिगाड़ियो? सुल्तान रात खां वठी छेरू बि गुम आहे। तू सुठो न आहे क्यों? बड़े यार थी करे गद्दारी कई थी। तू मुझी मासूम भेण के साड़े करे सुठो न आहे क्यों? कहाँ भाई दुनिया के केड़े भी कोने ते हूंदो मां तव्हांखे न छॾींदुसि न छॾींदुसि। सामो त अचो न तोखे टुकड़ा टुकड़ा कयां। छा थो चवीं? मां तुंहिंजा टुकड़ा टुकड़ा करे छॾींदसि। सॼो ॾींहुं वटे तो शाइरी लिखंदो, मुंहिंजा वरी टुकड़ा कंदो। अच्छा त तूं आई शर्म नथो अचे? ऐं हा ॿुध, कंहिं ॾींहुं मूंखे कावड़ अची वई न पोइ पाण सम्झींदी। छा कंदे तूं? छा कंदो साईं? हिकिड़ी थप हणंदो साईं। तूं मूंखे थप हणंदे? हा हणंदुसि। हा हण मूंखे थप। वॾा 30 मार खा न मूंखे थप हणंदो। इफ़त नाज़ सुधरी वञ। तूं हिकु शाहूकार ई थी वई ऐं असां ग़रीब आहियूं। मां न उनजा बि टुकड़ा कंदसि। हा चरी नथी, कॾहिं कॾहिं अकुल जी ॻाल्हि कंदी कर। अकुल जी ॻाल्हि ठीकु आहे। हाणे त कयमि न अकुल जी ॻाल्हि। छा चई? हिकु दफ़ो ॿीहर चओ। चरिया तुंहिंजा टुकड़ा कीअं थी करे सघां? तूं त मुंहिंजे सिर जो साई आहीं। मुझे गाल ॿुध।
मुंशी इहो नओं पखी ऐं असांजी बनीअ ते वडेरा गरीब छोकिरी आहे वीचारी मज़ूरी करण आई आहे ये खूबसूरत हथ मेहनत मजदूरी जो लाइ हलिया छॾ मूंखे केरु आहे तूं मां तव्हांजो छा बिगाड़ियो आहे छॾियो मूंखे छा पियो करी? अरे मां त तोखे शरीफ़ इंसान समझंदोसि। अरे असां अञा बि शरीफ़ आहियूं तूं हिनखे नथो सुञाणी पंहिंजो कमु कर मूंखे नंढा बचाए अरे तूं चुप कर न त मारे छॾींदुसि छॾे न छोकिरीअ खे जिन हथनि तोखे हमेशह जे लाइ सलाम कयो आहे न उहे हथ जो हिन कोडर सां तुंहिंजा मां कटे छॾींदुसि चुप कर मां चवां थो वॾेरा छॾ हिनखे हिन मूंखे भाउ करे सॾु कयो आहे ऐं को भाउ एतिरो बेग़ैरत नथो थी सघे जेको पंहिंजे अखियुनि जे साम्हूं पंहिंजी भेण जी इज़त लुटंदे डरी वञ मुंहिंजे अॻियां तोखे मुंहिंजे मसलनि में दख़ल ॾियण जी का ज़रूरत कान्हे ही हाणे तुंहिंजो मसलो न आहे वॾेरा ही हिक भेण ऐं भाउ जी इज़त जो सुवालु आहे अरे हाणे तूं त छा सॼी दुनिया जा भले शैतान गॾु थियनि हिन जी इज़त खे हथ नथा लाहे सघनि हाशिम खान सां मुक़ाबलो करणु चाहे थो तोखे ख़बर न आहे हिन जो नतीजो ॾाढो ख़राब नतीजनि जी परवाह त उहे कंदा आहिनि ज़िंदगी इज़त खां वधीक प्यारी हूंदी आहे मौत खां उहे टिजंदा आहिनि जिन जे रगुनि में बेग़ैरत पंहिंजो रत भरियल पहिरीं मां तुंहिंजो गुरु मार था मार केरु आई भेण ऐं हिन शैताननि जे हथ में कीअं आई आहीं मां मुंशी वटि कमु पई कयां कम कंदे कंदे ख़बर ई न पई हिन शैतान अची मूंखे हुते ॾिठो ऐं मुंहिंजो हथ पकड़े वरितई मां घणी विड़िया कयूं पर कोई बि न आयो अदा केरु मुंहिंजी मदद न कई ऐं तुंहिंजो घर किथे आहे अदा मुंहिंजो हिन दुनिया में केरु बि न आहे मां चाचे खेरू वटि पनाह वठी आहे चाचो खैरू जेको ॻोठ जे ॿाहिरां कंहिं झूपड़ी में रहंदो आहे हा जेकॾहिं हो बि मूंखे सहारो न ॾे त मां काॾे वञा अदा तूं मूंसां गॾु हल चाचो खेरू तुंहिंजो इहो पार न खणी सघंदो जेको तो मुंहिंजे कुल्हनि ते रखियो आहे मां चाचे खेरू खे सम्झाईंदुसि
तूं हल मूंसां मुंशी तूं सम्झी नथो हुन छोकिरे मूंखे हुन छोकिरे सां गॾु ॾिठो आहे किथे हू मूंखे ॻोठ में बदनाम न करे छॾे ग़रीब अमीर सां केॾो बि मथो हणे पर तव्हां फिकुर न करियो साईं। न मुंशी ग़रीब केॾो बि कमज़ोर हुजे पर हू बेगरत न हूंदो आहे। हाणे त हू सफ़ा कंहिंखे ॿुधाईंदो ई कोन भोतार सरकार हू तव्हांजो नालो खणी कॾहिं बि पंहिंजी भेण खे बदनाम न कंदो। अरे मुंशी तूं त वॾो समझदार थी वियो आहीं। महिरबानी सरकार महिरबानी इहो तव्हां सां रही रही सिखी वियो आहे। बानो ये मुझे अम्मा है। अम्मा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मड़े पर अब्बा मुमताज हीअ केर? अम्मा ही यतीम छोकरी आहे वडेरे हिन खे अकेलो ॾिसी ऐं हिन जे मथे तां रौला थो आहे। अब्बा हां समय त आहे चवे छा थो ख़बर पवई थी? हा मां तू जेतिरो न वडेरे खे शरीफ इंसान समझी थी वो ओतिरो अंदर जो पलीत इंसान थई। तौबा सारी मुंहिंजा रब ओ मुंहिंजा अब्बा तो हिन यतीम जी न पर मुंहिंजे धीउ जी इज़त बचाई आहे पंहिंजे भेण जी। अलाह तोखे अजुर ॾींदो। अम्मा ओ अम्मा बानो अॼु खां पोइ हिन घर में रहंदी। न रो मुंहिंजी अम्मा न रो धीअ हिते तूं हिफ़ाज़त में आ हिते को बि मेरी अख करे तोॾे ॾिसी नथो सघे। अब्बा तो ॾाढो सुठो कमु कयो अलाह साईं अजुर ॾींदी अब्बा अलाह साईं अजुर ॾींदी। अस्सलाम वालेकुम भाईजान खुश आयो। अस्सलाम वालेकुम वादी खुश आना खैर चंगी भली। वालेकुम सलाम तपी भैया भाईजान ही घर में नौ मेहमान केरा? मजू बानो यतीम में बेसहारा है ऐं ही मुंहिंजी भेण आहे। अॼु खां पोइ हीअ हिन घर में ई रहंदी। वाह वाह ॾाढा ॾुखिया रिश्ता बणाया अथई। अरे बकवास बंद कर। ॾुखिया रिश्ता भी जवान ही निभाईंदा आहिनि। मां त बानो लाइ पंहिंजी जान भी कुर्बान करे सघां थो। उस्ताद मूंखे तो माया में न हुई। शेरू किथे आहे? सुल्तान तू किथे आहे शेरू? सुल्तान असांखे तूं ॿुधाए त शेरू किथे आहे? सुल्तान असांखे कसम खणाए का ख़बर कान्हे का। सुल्तान शेरू ऐं शरीफा लिकी लिकी मिलंदा हुआ शायदि तोखे इहा ख़बर न हुई। अरे पक पक बंद कर कुत्ते जी मौत मारे छॾींदो मां। किथे भी मिलिया न
उनके जिस्म जा टुकर टुकर करे छॾींदुसि ऐं हा तव्हांखे बि न छॾींदुसि तव्हांखे बि न छॾींदुसि वाह अदी मानी कंहिं पचाई आहे? अदा मां पंहिंजे भाउ लाइ पंहिंजे हथनि सां मानी पचाई आहे मां पचाई आहे तमामु सुठी। अदी थांव बंद करे तू घर हल मां पहुंचा थो। होश में त आहीं तूं केरु आहीं? मां तुझा टुकड़ा टुकड़ा करे छॾींदसि तोखे ख़बर न आहे त मां रिफ़त नाज़ आहियां रिफ़त नाज़। तूं मुंहिंजा टुकड़ा टुकड़ा छा कंदीअ? बी त हाणे ॾिस मां तोखे छा थी चवां। तूं छा मूंखे ॿुधाईंदीअ मां थी तोखे ॿुधायां जी। आ जावा हां बेकमला आ जावा जावा मरन हेडी आ जावा चाय पानी थियो हिकिड़ो मिनट पानी थियो। छा आहे छा मसलो आहे छा ते जहिड़ो आहे चौथी विड़ी हिन सां मां हिन जा टुकर टुकर कंदसि हीअ केरु थींदी आहे जो तोखे हिते गिरह पई कराए ॿुधाए। अड़े चरी तोखे ख़बर आहे ही मुंहिंजी छा थिए? हिन जी भेण मुंहिंजी भी हा छा था कयो पंहिंजो मसलो आहे असांजो डरो था मुमताज़। न न ग़लती त मुंहिंजी आहे मूंखे ख़बर न हुई त हीअ मुंहिंजी भाॼाई आहे। अदा वाह जी भाॼाई ॻोल्ही अथई भाॼाई।
ना हुई मुझे समझ आई में अस्सलाम वालेकुम। खुदा अदा तू ॾिस मां धोआ पर मसलो छा आहे? अदा असां चंदा खे ॾाढो ख़ुशि रखंदासीं। भले ख़ुशि रखो मूंखे बि रखो पर मसलो छा आहे? मसलो इहो आहे त मां मुंहिंजो मतिलबु आहे उस्ताद चंदा खां शादी करण थो चाहे। भले शादी करायो मुंहिंजी बि करायो मोड़ खणी अचां पर मसलो छा आहे? मसलो इहो आहे त मां चंदा सां शादी करण थो चाहियां ऐं तव्हांजे घर जो ॾाढो मुंहिंजो मतिलबु आहे ॾाढो थियणु थो चाहियां ॾाढो। तमीज़ इन ॻाल्हि जी तोखे सज़ा मिलंदी। तुंहिंजी सज़ा इहा आहे वञी ॻोठ में पिन ऐं पंहिंजो ॾाज कटे कर। वॾी महिरबानी। उस्ताद मूंखे त मुंहिंजी आवे न हुई। उस्ताद मूंखे त मुंहिंजी आयु में न हुई। अलिया नच थोड़ी डांस कर। मुंहिंजो भलो थी वियो। हा मुंशी हा अल्लाह चाहियो त हिन फसल ते तव्हांखे सभु पैसा तव्हांजा ॾेई छॾींदसि। वॾेरो फसल जो इंतजार नथो करे सघे माई रहमत। वॾेरे खे पैसनि जी सख़्त ज़रूरत आहे। अड़े मुंशी तोखे त असांजे हाल जी सॼी ख़बर आहे। हाणे हीअं करजो ईअं तूं वॾे खे सम्झा फसल ताईं इंतजार करी। माई रहमत फसल त तुंहिंजे घर में तयार बीठी आहे। लुणण जी ज़रूरत आहे। तूं हरू भरू परेशान पई थिए। हाणे तूं अलाए कहिड़ियूं गुज़ार तां थो ॾे पियो अदा। मां तुंहिंजे ॻाल्हि जो मतिलबु कोन सम्झी सघियसि। माई रहमत ॻाल्हि सफ़ा ऐं सिधी आहे। हिन छोकिरीअ जो हथु वॾेरे जे हथ में ॾेई छॾ। तुंहिंजा ॾुख सूर ख़तम थी वेंदा। मुंशी हलड़े असां वॾा खून कया आहिनि। माई आस्ते ॻाल्हाए को मां ग़लति ॻाल्हि कोन कई आहे। अरे मुंशी सवाल तो कयो आहे जवाब मां तोखे ॾींदसि मां ॾींदसि। अॻिते जे मुंहिंजे धीउ जे सङा बंदे जो नालो खयूं अथई त ज़बान छिके कढी छॾींदीसांइ। माई रहमत होश कर होश कर। हेड़ा रिश्ता क़िस्मत वारनि खे मिलंदा आहिनि। हा करे वॾेरे जा चमचा तूं केरु थींदो आहे मुंहिंजे धीउ जे सङा बंदी करण वारो? मां त वॾेरे जो निमक हिलाल आं पर हीअ धीअ तुंहिंजी कीअं थी वई? अड़े हेॾे बेहयाव तोखे इहा ख़बर कान्हे छा त मुंहिंजे पुट हिन छोकिरीअ खे पंहिंजी भेण कयो आहे। हाणे इहा मुंहिंजी मूंखे धीउ खां वधीक आहे। माई रहमत हाणे छॾ ज़िद के परायूं धीअरियूं पंहिंजूं कोन थींदियूं आहिनि। अड़े हयाव क्या चमचा तोखे ज़बान जी ख़बर आहे त सिंध जा गैरतमंद पुट जंहिंखे माउ भेण चवनि त मरंदे घड़ीअ ताईं उन्हे जे मथां पंहिंजो सिर ॾियनि। वक़्तु अचण दे माई रहमत। इहो रिश्तो तोखे क़बूल करणो पवंदो न त मुंहिंजा पैसा मुंहिंजे हथ ते रख न त हितां मां ख़ाली हथे कोन वेंदुसि। असां बि वॾा खून कया आहिनि। तूं छा थो सम्झे पियो? उथी उथी निकुर चवां थी निकुर मुंहिंजे घर मां त ॿधाए न इहो बूथ। के मारियो तो सरकार ॾाढो कुटियो तो मूंखे अदड़ बि कुटियो आहे त हिन ज़ाइफन बि कुटियो आहे। उत वारो कराले उत त हलूं हल बदिलो वठूं। असां बि वॾा खून कया आहिनि पर हिन दफ़े गुस्सी पियासीं वॾेरा। अरे मां उन्हनि खे
अहिड़ो सबक़ सेखारींदुसि जो उन्हनि जूं 7 पीढ़ियूं यादि रखंदियूं। चुमा लीमू कांडेला उनके खंबे खणी अचो। वडेरा पंहिंजे कुतनि खे रोक, मां पाण अची वियो आहियां। तूं हिते न आयो आहीं, तोखे पंहिंजो मौत वठी आयो आहे। इहो कूड़ आहे वडेरा। कंहिं बि बहादुर मर्द जो कंहिं बुज़दिल माण्हू जे हथां मौत न थींदो आहे। तूं एतिरो गैरतमंद आहीं त पोइ कर्ज़ जे पधरां मुंहिंजे मुंशे जे मथां हथ छो खयो अथई? शुक्र कर वडेरा जो इहो तो वटि सही सलामत पुॻो अथई। मां घर में मौजूदु न हुउसि, न त टुकर टुकर करे तो वटि उछलिया था अची। अरे टुकर असांजे टुकड़नि ते पलण वारा गैरतमंद पुट अॼु असांखे थो जवाबु ॾे। मां सच थो चवां वडेरा, तुंहिंजे चेहरे तां शराफ़त जो पर्दो हाणे लही चुको आहे। मुमताज़ जे ॻोठ में रहण चाहीं थो त पंहिंजी औकात खे न विसार, न त पछताईंदा उहे आहिनि जेके इज़त जा मुहाफ़िज़ बणिजी दौलत जे पर्दे में इज़त जो शिकार कंदा आहिनि। मां अॼु ताईं पंहिंजी ज़बान नाहे खोली, पर अॼु जेको राज़ हिन हवेली जे भितनि ॿुधो आहे, सुभाणे ॻोठ जे ॿार जी ज़बान ते हूंदो। हा, ही वटि पंहिंजो कर्ज़ यादि रखजांइ। ॿीहर तुंहिंजो माण्हू मुंहिंजे दर ते न अचे, न त मां उन्हनि जा टुकड़ा टुकड़ा करे कुतनि खे खाराए छॾींदुमि। अरे पहिरियां पंहिंजो सोच, हितां बची वेंदे त पोइ कुझु कंदे न। तूं चुप कर चमचा, तव्हांजो ज़ोर आज़माए चुको आहियां मां। अरे ॾिसे छा थो वठे त कयूं टुकड़ा टुकड़ा। जे अञा बि का दिल में हसरत अथई न, उहा बि तुंहिंजी पेट फाड़े कढी छॾियां। अरे मज्जू छोटू, इहो सबक़ हिननि जे लाइ काफ़ी आहे। उस्ताद मूंखे तो मां यहाँ में न हुई। मुझे हूंदे तोखे कोई भी मेरी अख सां नथो ॾिसी सघे। मां उन जूं अखियूं कढी छॾींदुसि। सुल्तान जेसीं ताईं मूंखे सुकून न मिलंदो, जेसीं ताईं हुनजी भेण खे ज़लील करे हुनजी इज़त मिटीअ में न मिलाईंदुसि। ईअं ई थींदो वॾेरा। मां मुमताज़ जहिड़ो अशर कंदुसि जो हुनजूं 7 पीढ़ियूं यादि कंदियूं। हुनजी भेण खे खणी करे तुंहिंजे कदमनि में न पिटी कयो त सुल्तान मुंहिंजो नालो ई न आहे। वाह मुंहिंजा शींहं सुल्तान, वाह। हल रे असां बि खून कया।
दुश्मन जी भेण खे खणी आयो आहीं न? अरेरा सुल्तान कॾहिं बि ख़ाली हथ न आयो। तुंहिंजे दुश्मन जी भेण ओ हुन कमरे में बंदि थी। हाँ? सुल्तान यार तू मुझे खुश करे यार। अॼु आऊं तोखे इनाम ही वठ तुंहिंजो इनाम। सुल्तान मूं जाम पीतो यार। हे शराब तू भी हाणे आऊं वञां थो। अॼु मां पंहिंजे बदिले जी बाहि मां तुंहिंजो कहिड़ो कसूर कयो आहे? ॾिस मुंहिंजे भरिसां न अचिजांइ, न त मां रिया कंदीसि आहे। मुंहिंजे भरिसां न अचिजांइ। कोई आहे मूंखे बचाए। हाणे तोखे केर बि बचाए न नहीं छड़िया मुखे तो यह खबर है तो तू बाय में सड़ी मरी हुई है। बस कर मैंने तो माऊना नहीं वही है। जेरी तो के दिन बैठे मत सारा होगा तू मामा ने उन्हें नहीं वही है। जेरी तो परदार वो तो सांता है जो है मामा ने उन्हें नहीं वही है। जेरी तो पहले तो परदार आयो माऊना नहीं बनी वही है। उन्हें नहीं बनी वही है। माऊना नहीं बनी वही है। भेड़ जो सौदो करण वारा घणो जाइन ॻाल्हाईंदा वॾे अॻिते वध पंहिंजी क़ीमत वसूल कर। ये कूड़ तो ॻाल्हाए वॾेरा, ये कूड़ तो ॻाल्हाए। मां सुल्तान जी भेण आहियां, सुल्तान धाड़ेल जी न। वॾेरा इन धाड़ेल जो बात दौलत सां बच कर।
असल गैरत के चांदी जो कफन पाराया सोने जी कब्र में तुम्हारे लगे बनो मुझी भेण अरे चुप कर दाड़ेल जेका भाई तुझे मासूम के घर की नींद रहो है न अजू वो तुझे घर में लगिया तो तू तड़पे जो तो भेड़ की पांजे गुनाह में लुड़े मेरे से तू के घेरे तो चोती है तो के घेरे तो अक्सेवर पांजी पेट जो तो करना कने भी की जिरा न तारो के सकत अक्सेवर वणीरा वणीरा इनके जो तुम्हारे धाड़े ल मार न सुल्तान धाड़े लगे जेको माण्हुनि जी भेनर जा रवा लाई तो अॼु पंहिंजी भेण जे मथे तो रहो लाए छॾियो अथई मारो न सुल्तान ॾाढे लॻे बानो भेण जो नालो पंहिंजी नापाक ज़बान ते न हट भेनरुनि जा वापारी तोखे इहा गैरत उन वक़्त जो न आई जहिड़े वक़्तु पंहिंजी भेण जी गैरत जो लाश पंहिंजे पुले ते विकरण हलियो आहे जेकॾहिं तो मूंखे हिन सौदागर जे हवाले कयो आहे त चुपी ऐं इहो तमाशो ॾिस अॻिते वध वञेरा पंहिंजी क़ीमत वसूल कर अच वञेरा पंहिंजी क़ीमत वसूल कर पर बस कर मुंहिंजी भेण वॾेरा इने जे मुंह ते उहा कारे मस जेको सिंध जो दरिया बि न धोई सघे हूंदे तोखे कोई भी मेरी अख सां नथो ॾिसी सघे मां हुन जूं अखियूं कढी छॾींदुसि सुल्तान जेसीं ताईं मूंखे सुकून न मिलंदो जेसीं ताईं हुनजी भेण खे ज़लील करे हुनजी इज़त मिटीअ में न मिलाईंदुसि ईअं ई थींदो वॾेरा मां मुमताज़ जहिड़ो अशर कंदुसि जो हुनजी सच्चाई पिणियूं यादि कंदियूं हुनजी भेण खे खणी करे तुंहिंजे कदमनि में न पी कयो तो सुल्तान मुझो नालो ही ना है वाह मुझा शीं सुल्तान वाह हल्ले असा भी कूद के आ दुश्मन जी भेण खे खणी आयो आहीं न अरेरा सुल्तान कॾहिं बि ख़ाली हथ न आयो तुंहिंजे दुश्मन जी भेण ओ हुन कमरे में बंद थी सुल्तान यार तो मुझे खुश करे यार अॼु तोखे इनाम नाम वटि तुंहिंजो इनाम सुल्तान मूं जाम पीतो यार हे शराब तूं बि
हाणे आऊं वञां थो। अॼु मां पंहिंजे बदिले जी बाहि मां तुंहिंजो कहिड़ो कसूर कयो आहे? ॾिस मुंहिंजे भरिसां न अचिजांइ, न त मां हीअं कंदीसांइ। मुंहिंजे भरिसां न अचिजांइ। कोई आहे मूंखे बचाए। हाणे तोखे केर बि बचाए न छोरीअ जे खणण जा पैसा ॾेई छॾिया मूंखे त इहा ख़बर हुई त तूं बाहि में सड़ी मरी वई है। भेड़ जो सौदो करण वारा घणो न आहिनि ॻाल्हाईंदा, वॾेरा अॻिते वध पंहिंजी क़ीमत वसूल कर। कूड़ तो ॻाल्हाए वॾेरा, कूड़ तो ॻाल्हाए। मां सुल्तान जी भेण आहियां, सुल्तान धाड़ेल जी न। वॾेरा इन धाड़ेल जो बात दौलत सां मत कर। इन जो कत्ल गैरत के चांदी जो कफन पाराए, सोने जी कब्र में तुम्हारे लगे। बानो मुझी भेण। अरे चुप कर धाड़ेल। जेका भाई तुझे मासूम जे घर की नींदो रहियो आहे न, अॼु वो तुझे घर में लगी आ त तू तड़पे छो तो भेण के पंहिंजे गुनाहनि में लुड़ंदे ॾिसी तोखे गैरत छो थी अचे? तोखे गैरत? अॻिते वध वॾेरा, अॻिते वध। पंहिंजी भेण जो सौदो करण वारा कॾहिं बि कंहिंजी राह नथा रोके सघनि। अॻिते वध वॾेरा।
इनके जो तुम्हारे धाड़े ल मार न सुल्तान धाड़े लगे जेको माण्हुनि जी भेनर जा रवा लाई तो अॼु पंहिंजी भेण जे मथे त रओ लाए छॾियो अथई मार न सुल्तान धाड़े लगे बानो भेण जो नालो पंहिंजी नापाक ज़बान ते न हट भेनरुनि जा वापारी तोखे इहा गैरत उन वक़्त जो न आई जहिड़े वक़्तु पंहिंजी भेण जी गैरत जो लाश पंहिंजे पुले ते विकिरण हलियो आहे जेकॾहिं तो मूंखे हिन सौदागर जे हवाले कयो आहे त चुप बि ऐं इहो तमाशो ॾिस अॻिते वध वञेड़ा पंहिंजी क़ीमत वसूल कर अच वञेड़ा पंहिंजी क़ीमत वसूल कर पर बस कर मुंहिंजी भेण वॾेरा इन जे मुंहं ते उहा कारे मस जेको सिंध जो दरिया बि न धोई सघे जो तूफान चढ़ेगा अग तो के माफ कया उन्हनि भेनरनि जो बदलो पूरो थियण खां अॻु तोखे माफ़ कया ज़ालिमा अञा त तोखे हुन ख़ुदा जे दरबार में हिसाब ॾियणो आहे मां केरु थींदी आहियां तोखे माफ़ करण वारी मां केरु थींदी आहियां माफ़ी कर उन्हनि यतीमनि खां मां तुझो गुनाहगार आहियां मूंखे माफ़ माफ़ी कर वञे उन्हनि मासूमनि खां माफ़ कर मूंखे तूं आज किस्मत मुको सब हिसाब वठी चया मुझी भेण मूंखे वधीक ज़लील न करे मूंखे माफ़ कर मुंहिंजी भेण आई वठो कंजर पंहिंजे हथनि सां मूंखे मारे छॾ मुंहिंजी किनी हथ कढी करे पंहिंजे पेरनि में लोड़े छॾ अञा सिंध में अहिड़ी केरु मां अहिड़ी धीउ न आहे जहिड़ी जेका पंहिंजे हथनि सां पंहिंजे भाउ जी रत आहे वञ वॾेरे जा माण्हू वठी आया वञ मां काॾे वेंदसि ओ बानो तो मूंखे काॾे मुंहुं लिकाइण जहिड़ो छॾियो ई न आहे त मां काॾे वेंदसि ओ बानो हुते हली वञ अॼु तो तोखे खणी आयो बानो तूं वञ बानो वञ नरो भेण हाणे तूं सुल्तान धाड़ेल जी भेण नाही पर मुंहिंजी आहीं अम्मा खुदा तोखां हिकु भाउ खसे
ॿियो भाउ तोखे ॾेई छॾियो आहे मुमताज़ जी सूरत में। अमड़ हिते तूं ख़ुशि थी रहंदी आहे। हे तुंहिंजे भाउ जो घर आहे, तुंहिंजो घर आहे। साहब रात जा 2 थिया हुआ। सुल्तान धाड़े लोच तो मुझे मथा हमलो कर मुझा लखें रुपयन जा सोन जेवर ऐं नकदी रुपया भी खणी वियो ऐं मुते वार करे मुखे जख्मी करे। तव्हां कीअं था चई सघो त हमलो करण वारो सुल्तान धाड़ेल ई हुयो? डीएसपी साहब, सुल्तान धाड़ेल मूंखे चयो त तिजोरी जूं चाबियूं मुंहिंजे हवाले करे छॾ। मूं चाबियूं हुनजे हवाले करे छॾियूं ऐं इहो बि चई त सुल्तान धाड़ेल कॾहिं बि ख़ाली हथ न वेंदो आहे। डीएसपी साहब,